अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल कयूम। अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे। हर नौजवान वटि हिकु अदद टच मोबाइल आहे ऐं कंहिं न कंहिं सोशल मीडिया सां वाबस्ता आहे, ख़ुसूसन फेसबुक, व्हाट्सएप, टिकटॉक, यूट्यूब वग़ैरह। हिन वीडियो में ॾिसंदासीं त सोशल मीडिया जो सही इस्तेमालु कहिड़ो आहे। उन खां अॻु चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। दोस्तो, तव्हां हज़ारें रुपयनि जो मोबाइल फ़ोन वठो था, 100 रुपयनि जा इंटरनेट पैकेज करे वञो था। पोइ भला ॿुधायो इन मोबाइल ऐं पैसनि जो कहिड़ो फ़ाइदो जेकॾहिं तव्हांजो मक़सदु सेल्फी कढी फेसबुक प्रोफाइल पिक्चर चेंज करणु, चंद लाइक्स ऐं कमेंट हासिलु करणु हुजे, या उहे माण्हू जेके फेसबुक ते सारो ॾींहुं कंहिं न कंहिं जी गिला कंदा, सियासी पोस्टूं कंदा रहंदा, कमेंट्स लाइ मुख़्तलिफ़ अरबा पिया इस्तेमालु कंदा। इन चीज़ जो को हिकु बि फ़ाइदो न आहे। दोस्तो, फ़ाइदो आहे त कुझु न कुझु सिखण जो। दुनिया सोशल मीडिया खे हिकु डिजिटल यूनिवर्सिटी सम्झे थी। हितां तव्हां खोड़ कुझु सिखी सघो था, घणो कुझु हासिलु करे सघो था, पंहिंजे कारोबार जी मार्केटिंग बि करे सघो था। फेसबुक ते बि घणा अहिड़ा ग्रुप्स ऐं पेजिस आहिनि जितां तव्हां घणो कुझु सिखी ऐं सम्झी सघो था। तव्हां बसि थोरी रिसर्च करियो। ही ग्रुप ॾिसो, ही सिंधी आहे, सिंध आबाद गार्ड बोर्ड जे नाले सां। जेकॾहिं तव्हां ज़मींदार आहियो, हिन ग्रुप में मुख़्तलिफ़ माण्हुनि जी पोस्टनि मां घणो कुझु सिखी सघो था। फ़सलनि जी बीमारियुनि जे बारे में, पंहिंजे फ़सल जे बारे में राय हासिलु करे सघो था। ज़राई मशीनरी जी मार्केटिंग बि करे सघो था। ही बि सिंधी ग्रुप आहे, सिंध वेदर अपडेट्स जे नाले सां। हितां तव्हां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी मौसम जो हाल ॾिसी सघो था। मेंबर्स खां पंहिंजे इलाइक़े जे बारे में बि पुछी सघो था। पंजाब जो ही मुनफ़रिद ग्रुप ॾिसो, ट्रैक्टर जी मालूमात आहे, पंजाब ट्रैक्टर जे नाले सां। हिते माण्हू पंहिंजे ट्रैक्टर जी क़ीमत लॻाईंदा आहिनि, कंहिं न कंहिं ट्रैक्टर जी मालूमात हासिलु कंदा आहिनि। हिन ग्रुप जो फ़ाइदो आहे, भले तव्हांखे ट्रैक्टर ख़रीद न करिणो आहे, पर घटि में घटि मार्केट जी ख़बर लॻी वेंदी आहे। ही ग्रुप ॾिसो, 3 लख खां बि मथे मेंबर अथसि। इस्तेमालु शुदा कारनि लाइ यूज़्ड कार्स फॉर सेल इन पाकिस्तान जे नाले सां। हिन ग्रुप में गाॾियुनि जी मार्केट ॾिसी सघो था, पंहिंजी गाॾी जी मार्केट मालूम करे सघो था। दोस्तो, जेकॾहिं तव्हां कारोबार करणु चाहियो था, कारोबारी ग्रुप जॉइन कयो। तव्हांखे होलसेल जा ग्रुप बि मिली वेंदा। कराची होलसेल मार्केट तमामु वॾो ग्रुप आहे। हितां तव्हां मार्केटिंग सिखी सघो था, पंहिंजी प्रोडक्ट बि सेल करे सघो था। यूट्यूब जा बि अहिड़ा बहितरीनु चैनल आहिनि जितां तव्हां हर चीज़ सिखी सघो था, बसि थोरी सही नमूने रिसर्च करियो। यूट्यूब जा बहितरीनु कारोबारी चैनल आहिनि जंहिंमें बिज़नेस स्कूल, बिज़नेस टॉक्स, जावेद चौधरी, आज़ाद चाय वाला, ही अहिड़ा चैनल आहिनि जितां तव्हां कारोबार जे हवाले सां घणो कुझु सिखी सघो था। टिकटॉक ते ॾिसो, माण्हू कीअं वीडियो बि ठाहिनि था, पंहिंजी प्रोडक्ट जी फ्री में मार्केटिंग बि करनि था। इहे सभु तरीक़ा सोशल मीडिया खे सही इस्तेमालु करण जा आहिनि। इन्हनि खे सिखी वञो। सोशल मीडिया तां कुझु न कुझु सिखण जी कोशिशि करियो, कुझु न कुझु हासिलु करण जी कोशिशि कयो। उम्मीद आहे ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक दिलचस्प वीडियोज़ लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा, घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।